सावण आयो ॾिण खणी आयो। जी हाँ, सावण जो महीनो अचण वारो आहे ऐं पंहिंजे सिंधियुनि जा सभिनीनि खां वधीक ॾिण जो आहिनि हू सावण जे महीने में ई पवंदा आहिनि। त अॼु मां तव्हांखे सावण जे पहिरें ॾिण यानी गोगड़े या नाग पंचमी जी कथा ऐं पूजा जे बारे में ॿुधाईंदसि। नमस्कार, माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। वीडियो शुरू करण खां अॻु मां तव्हांखे ॿुधायां, अगरि तव्हां मुंहिंजे चैनल में पहिरीं दफ़ा आया आहियो त सावण जे ॿिए ॾिणनि जी कथा जा वीडियो बि मां पहिरियों ई विझी चुकी आहियां, जीअं वॾी थधिड़ी, टीजड़ी, रखड़ी। हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनो आहे, तव्हां ॾिसी सघो था, या मथे आई बटन खे दबाए बि तव्हां हू वीडियो ॾिसी सघो था। त अचो ॿुधूं गोगड़े जे ॾिण जी कथा ऐं पूजा जे बारे में त ही कॾहिं शुरू थियो ऐं हिन में छा कबो आहे। सावण महीने जो देवता भगवान शिव आहे ऐं असांजे हिंदू धर्म में नाग खे असीं देवता करे पूॼे रहिया आहियूं। भगवान शिव जे गले में स्थान पातो आहे नाग देवता ऐं विष्णु जी शैया आहे नाग देवता ऐं पृथ्वी भी शेष नाग ते ही टिकियल आहे। त असांजे देश में हर हंधि नाग जी पूजा कबी आहे। पाण सिंधी भी सावण खां पोइ चंड खां पोइ जो पंचमी ईंदी आहे उहा नाग पंचमी ईंदी आहे, जंहिंखे पाण गोगड़ो करे पूॼंदा आहियूं। गोगड़ो यानी गोगल वीर यानी असां भी नाग देवता जी ही पूजा कंदा आहियूं। मान्यता आहे कि हिननि भगवान श्री कृष्ण कालिया नाग जे मथां विजय प्राप्त कई, त ही विजय जो प्रतीक आहे ऐं नाग पंचमी नाग खे प्रसन्न करण जो भी ॾींहुं आहे। पाण सिंधी गोगड़े का हिकु ॾींहुं अॻु शाम जो लोला यानी मिठी मानी पचाईंदा आहियूं, खट्टो भत ठाहींदा आहियूं, छो त असां गोगड़े ॾींहुं थधो कंदा आहियूं। 2 नंढी लोलियूं भगवान गोगल वीर लाइ पचाइबियूं आहिनि, उहे अलॻि रखबियूं आहिनि ऐं कड़ा प्रसाद यानी सीरो ठाहिबो आहे ऐं थोरी चणनि जी दाल राति जो पुसाए रखबी आहे, जो ॿिए ॾींहुं पाण खे पूजा में कमु ईंदी आहे। हिन तरीक़े सां सॼी तयारी करे असां रखंदा आहियूं ऐं गोगड़े जे ॾींहुं सुबुह जो सभिनीनि खां पहिरियों ठाकुरनि लाइ इहो प्रसाद कढी न्याणीअ खे कढी करे पोइ पाण मंदिर हलंदा आहियूं। ऐं पाण खे मंदिर जे लाइ छा सामग्री खपे, नंढी लोलियूं जंहिंमें मक्खण लॻल हुजे गोगल वीर लाइ, कचो खीर, मक्खण, गांइ जो छेड़ो, वस्त्र, कुमकुम ऐं हिकु रुमाल जंहिंमें इहा पुसियल दाल विझी करे ऐं 5 लौंग विझी खणी हलबो आहे, गंढ वधी, नारेल ऐं मिठाई। गोगड़े जे ॾींहुं सुबुह जो माताऊं ऐं भेनरूं मंदिर जिते पिपल जो वण हुजे हुन जे हेठां वेही करे गॾिजी पूजा ऐं कथा कंदियूं आहिनि। असां भी हिते गोगड़े ॾींहुं सभई मिली मायूं भेनरूं पूजा कंदा आहियूं। सभिनीनि खां पहिरियों छेणे मां गोगल वीर जी प्रतिमा ठाहिबी आहे ऐं हुनखे कचे खीर सां सनानु कराइबो आहे। सनानु कराइण खां पोइ हुनखे वस्त्र पाराइबो आहे, नओं वस्त्र ऐं कुमकुम खां मथे में टीको लॻाइबो आहे, गुल चाढ़बा आहिनि ऐं इहे जो 2 नंढी मानियूं आहिनि मक्खण लॻल उहे गोगल वीर जे अॻियां रखबियूं आहिनि ऐं कथा पढ़बी आहे। हाणे मां तव्हांखे गोगल वीर जी कथा ॿुधायां थी। गोगल वीर जी कथा हिन प्रकार आहे। कंहिं ज़माने में हिकिड़ी माई पंहिंजी धीअ सां गॾु रहंदी हुई। उहा माई खीर विकिणंदी हुई ऐं हुनजो हिकु नियम हो कि रोज़ मिठो खीर काढ़े करे थधो करे कटोरी में रखी घिंड वॼाईंदी हुई त आंगण में वण जे हेठां गोगल वीर अची यानी नाग देवता अची रोज़ हू खीर पीअंदो हो। माई हुनखे पुट करे मञींदी हुई ऐं धीअ खे बि चवंदी हुई कि ही तुंहिंजो भाउ गोगल वीर आहे। हिकिड़े ॾींहुं माई खीर विकिणण लाइ शहर पे वई त हुन ॾींहुं धीअ खे चयईं कि मां कटोरे में खीर रखियो आहे पर थोरो गरम आहे, जॾहिं थधो थिए त घिंड वॼाइजांइ त तुंहिंजो भाउ गोगल वीर अची पी वेंदो। छोकिरी बि हुते आंगण में रांदि करे पई। रांदि कंदे कंदे हुनजो मथो भुल सां वञी घिंड खे लॻी वियो त गोगल वीर आयो। गोगल वीर पंहिंजी पुछ विझी खीर खे जाचियो त हू अञा गरम हो, हुनजी पुछ सड़ी वई। गोगल वीर सम्झो कि हिन ॼाणी माणी हीअं कयो आहे, हिन करे हू भेण सां रुष्ट थी करे हली वियो ऐं मन में इरादो कई कि मां पंहिंजी भेण सां ही बदिलो ज़रूरु वठंदमि, हिन खे मां डुहाग ॾींदमि, हिन शादी जे ॾींहुं मां हिन जे सुहाग खे ॾंगे वठंदसि। इहा छोकिरी वॾी थी आहे ऐं हिन जी शादी थी आहे। शादी जी राति ज़ाल मुड़ुस ॿई चौपड़ रांदि पिया कनि।
हुते पलंग जे हेठां गोगल वीर हिन जे मुड़ुस जे बूट में लिकी वेही रहियो कि मां हिन खे हाणे ॾंगंदसि। हिते रांदि कंदे कंदे ज़ाल मुड़ुस पाण में अची अटकिया। तॾहिं हुन छोकिरी चयो कि मूंखे मुंहिंजे भाउ गोगल वीर जो कसम, इहा रांदि मां ई खटी आहे। मुंहिंजो भाउ मुंहिंजी ग़लतीअ सां नाराज़ थी करे हली वियो आहे। जॾहिं गोगल वीर पलंग जे हेठां इहा ॻाल्हि ॿुधी त ई सम्झी वियो कि मुंहिंजी भेण ॼाणी माणी ईअं न कयो हो, हुन सां भुल थी हुई। इहो सोचे वीचार करे अची हुन जे घोट जे गले में 9 लखो हार थी करे पइजी वियो। गोगल वीर जीअं हुन ते भेण ते राज़ी थियो आहे, असांजी बि भुल बख़्शी करे असां ते बि राज़ी थींदो, थधो थार कंदो। बोलो गोगल वीर की जय। ईअं करे कथा करे हुन रुमाल में 3 दफ़ा कचे खीर में ॿोड़े करे गोगल वीर जी प्रतिमा ते विझबो आहे ऐं ईअं चइबो आहे, गोगल गोगल वीर गोगल पुटनि जो रखवाल, गोगल भाउरनि जो रखवाल, गोगल थदड़ीअ सां। ईअं चई करे पलव पाए करे माताऊं भेनरूं घर अची वेंदियूं आहिनि ऐं उहे जो लौंग आहिनि उहे तिजोरी में रखी छॾिबा आहिनि। हिननि नाग जो दर्शन ॾाढो शुभ मञियो वेंदो आहे ऐं ईअं बि चइबो आहे कि छठीअ में अगरि नाग दोष हुजे त हुन ॾींहुं नाग पूजा सां उहो मुक्त थी वेंदो आहे। हिन ॾींहुं पाण सिंधी सॼो ॾींहुं थधो ई खाईंदा आहियूं ऐं हिन ॾींहुं ई सावण शुरू आहे त पते रांदि बि माताऊं ऐं भेनरूं कंदियूं आहिनि ऐं न्याणी जे घर ॾिण बि मोकिलिबो आहे ऐं हिन खां पोइ ई हिकु हिकु करे असांजा सभु ॾिण वार अची वेंदा आहिनि। हिकु ॾींहुं छॾे करे पंहिंजी नंढी सताए यानी नंढी थदड़ी बि पवंदी आहे, हुनजी पूजा जो वीडियो बि मां पोइ विझंदमि। त ही हो अॼु जी गोगड़े जी कथा जो पूजा जो वीडियो। तव्हांखे अगरि वणियो हुजे त लाइक ऐं शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब कंदा ऐं पासे में बेल आइकॉन आहे हुनखे प्रेस कंदा त जीअं ई मां नयो वीडियो विझंदमि तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदो। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो हिकु नई जानकारी सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।